हिन सोरे जुड़े जी भी ख़बर वठणी आहे। ही त मो मिश्री भी जागी पियो। जी आऊं घरां निकिरंदसि न, पुछा गाछा जरूर कंदो। नूरी, ओ नूरी, खुजाड़ो मोआ, तू मरे तो का? निभागी मोहम्मद हारिया भरिया कख थी आए का। ना ना मिश्री ना ना, मिड़ई बात मजाक कर निकरी वियो बस। आओ पर तू सवेर पे चयो ता वञा थी, किथे थी वञी? मिश्री आऊं वञा थी ने फ़कीर जे मचतान जरी खाक जी खणी अचां। निभागी खाक खे उदड़ो थी करिए। मोआ तोते नजर पए थी न, सफ़ा पट पइजी वियो आहे। खाक जरी तोखे प्यारियां, मन को तू खासो थी पे। हेरन मुख को जिन भूत कोन थियो आहे जो खाक मुंहिंजा फ़ाइदो थींदो। तॾहिं बि मोआ दरवेश आहिनि, दरवेश अल्लाह लोक, इन्हनि जी ॻाल्हि ई ॿी आहे। तू खाक जरी पींदे न, पोइ तू ॾिस त कीअं ठेंग टिपा थो ॾे। आओ डूरी मूंखे लॻे हाणे उथण कीने। रब करे आऊं त ॾींहुं राति चवां थी ईअं ई थिए। हेरन कुदड़ो पई सोचे। मोआ सोचां पई त हाणे मिश्री बि मंजो झलियो, हाणे पंहिंजे घर जो कुजाड़ो थींदो। रब ख़ैर कंदो नूरी, रब ख़ैर कंदो। हावा वञा थी खाक जरी खणी थी अचां, तोखे ॾींदसि, पोइ ॾिस त तू की ठीकु थो थिए। यकीन बकीन कंदो करी, पीर फ़कीर आहिनि, वॾा पोतल फ़कीर आहिनि। आओ निभागो रमो पियो अचे। इन निभागे खां लिकी निकिरां, किथे करे न बेइज़ती। डॉक्टर ये तो हवाल कुकड़ जी कंध हेठ करे केड़ा पियो वनी? रमो मुखे मासा त मुमल जो नेपो मिलियो आहे, आऊं हुन ॾांहुं वञा पियो। हवेली में अंदर वञण जो ऑर्डर कीने। हल विता हल। आऊं मुमल जो मासा त आहियां, मुंहिंजे लाइ का बि रोक न हूंदी। मुखे मुजेरी चयो आहे त हवेली में अंदर वञण जी कंहिंखे बि इजाज़त कीने। रमो तुंहिंजी इहा ॻाल्हि सची हूंदी, पर इहा पाबंदी मुंहिंजे लाइ न हूंदी। मां त मुमल जो सॻो मासा त आहियां। डॉक्टर आ तो किना इजाज़त जो कीन पियो पुछां। मोह किना हवाल घट कत। हल हितां। मूंखे मासा सां ज़रूरी कमु आहे, मूंखे हुनजो न्यापो मिलियो आहे। डाकदार ॾिस, आउं चवां थो त मोहसी एतिरो जिद न कर। रमू आउं ज़िद कोन पियो कयां, महिरबानी करे मूंखे वञण ॾे, न त मासा त अजायो मूं ते नाराज़ थींदी। तोखे तो चवां त हल हितां, वरी पिंड फनकारी लाइ वेठो आहीं। वञा थो, तूं घणी फनकारी न कर, तूं नौकर ई नौकर थी रहो। हल फनकारी तो करी। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।